वेलकम व्यूअर्स हमारे शेयर रहा हो पंजो चैनल देसी सिंधी विलाग ऐं पंहिंजो गुलाम नबी जानी दोस्तों अॼु सिंध जी सकाफ़त आहे रांदि जेको वॉलीबॉल उहो जेके सिंध जा नौजवान आहिनि हिकु बि शौक़ सां खेॾनि था ऐं मुंहिंजे खेॾण जो मज़ो रांदि रांदि आहे अचो त उहो रांदि खेॾनि था पाण में हिक ॿिए सां रांदि रहनि था त तव्हांखे उहा रांदि ॾेखारियां माशाल्लाह ज़बरदस्त लिया ॾिसी वञ अब बता स्कोर बता बाबा जी भाजी तो भागे प्यारी हुंदी धरती नहीं जान कोने उन्हें अरे बात स्कोर छाए ओ हो दिमाग खराब नहीं छो अरे तू कार में मारना चाहिए रे अरे घुमाए उठो यार मत अरे छाए तू तो में अरे हटिया तू करे मारा खाली आए ना जे क्या आया अच्छी है साजो अरे नेट दे अरे इतना बाल खेॾंदा आहिनि घणियूं रन्स ठाहींदियूं आहिनि छा केतिरा रांदीगर थींदा आहिनि रांदीगर छिके हूंदा आहिनि अठ बीहारींदा आहिनि ॿ बीहारींदा आहिनि चार बीहारींदा आहिनि जंहिं हिसाब सां रांदीगर हुया उन हिसाब सां माना बाल घणनि ते गेम बाल केवल 15 ते खेॾंदा ऐं 20 ते पर हिन में तव्हांखे छा महसूस थो थिए केतिरे माना फिटनेस केतिरी आहे तबियत सिहत में सही रहंदी आहे वर्किंग मोहब्बत वधे पाण में हिक ॿिए सां मिलो था हिक जहिड़ा दोस्तों ॾिसो ही नौजवान आहिनि जेके सिंध जी सकाफ़त रांदि आहे वॉलीबॉल उनखे उजागर कनि था ऐं हिननि जो चवणु आहे त असांजो पाण मोहबतूं वधंदियूं ऐं वाक़ई जेका सो मोहबतूं वधंदियूं ऐं मुंहिंजो वचन बि इहो वरदायल आहे त सिंध जूं जेके मोहबतूं आहिनि ॿाहिराड़ी जूं
ऐं जेके देसी रांदियूं आहिनि या देसी जेके सिस्टम आहिनि उन्हनि तहत तव्हांखे मां पंहिंजा व्लॉग ॾेखारींदुसि। उमेद त मुंहिंजो व्लॉग तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। त हिन मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब लाइक